चैसे महर ड्रबाई शायरा ऐं साजिद अली साजिद या साजिद मंगी फनकारा ऐं साजिद मंगी चए थो त मां ॿिए खे ॻाईंदुसि कोन रुगो महर ड्रबाई खे ॻाईंदो आहे। मूं चयो पोइ इहो ॿुधऊं कीअं? चई आईडी मूं खोलियो आहे मुंहिंजे मोबाइल में पई आहे उन जा कलाम बि मां ॿुधंदो आहियां जेका शाइरी महर ड्रबाई साहिब जी आहे। पोइ वरी मूंखे कंहिं ॿुधायो त महर ड्रबाई साहिबु उन जी आईडी बि आहे ऐं उहो बि हर मुशाइरे में हर जाइ ते हूंदो आहे। वरी उन जी आईडी अची करे हाणे या केॾी महिल महर ड्रबाई खे ॿुधंदो आहे या केॾी महिल साजिद अली साजिद खे ॿुधंदो आहे। मूं महर ड्रबाई साहिब खे चई छॾियो आहे त साईं मार्च महीने खां पोइ इनशाला कंहिं महीने में तव्हां सां ऐं साजिद अली साजिद सां हिकिड़ी शाम हैदराबाद में मल्हाइबी। जेके मुंहिंजा वेझा दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे दावत आहे उहे अचनि ऐं ॿुधनि। मूं इहो ई नज़्म लिखियो आहे हिकु सिंध हिकु सकाफ़त जे उन्वान सां। सिंध सजन जुगन ऐं ज़माननि खां सिंध हिकु आहे रहंदी सजन ताईं सा। सिंध दुनिया जे पहिरियों तहज़ीबुनि मंझां सिंध में इल्म हिकमत जी थी इर्तिका। सिंधी सोने सिंधी अजरक सोने कमली काली अथई ऐं ॿियो मलमल जी यसू रसीदुई बहा। हा अलबे जा नानाणा बि सिंध जा अथई यानी थो कहिड़े शहर जा इहे भाग थिया। छीट ऐं छुर जो कपिड़ो मदीने रसियो अहिड़ा ॿेड़ा थे पहिरियां यमन में पुगा। मां मदीने या संदा वञण थो घुरा करबला में हुई मज़लूम जी हीअ रज़ा। इल्म जो सिज उभिरियो आहे सिंध खां हो फरमायो ईअं मौला मुश्किल कुशा। मूंखे सिंध खां जन्नत जी लॻे ई नथी हो ॿुधायो सहाबा खे मुहबे ख़ुदा। आओ ओरे अदा हो फरमायो नबी सिंधी ॿोली में ॻाल्हायो हो मुस्तफ़ा। तूं बि सिंधी ॻाल्हाए ॿोली मिठड़ी अथई उम्मती ओ हबीबे ख़ुदा जा पका। ॾाॾे आदम जी पैदाश सिंध में हुई थी ॾाॾो ॾाॾी ॿई सिंध में हा रहिया। अदन जो बाग सिंध खे सॼो आ वियो हीअ लिखत आहे तौरेत में बरमला। अहिड़ी धरतीअ जो अधु तूं घुरी कीअं थो ओ अड़े बेख़बर ओ अड़े बेहया। मुंहिंजे सिंध जी सकाफ़त बि हिकु ई अथई सा बि हिकु सिंध वांगे हिकु ई जा बजा। सिंधी टोपी ऐं अजरक ऐं पटका सिंधी कपिड़ो सूसीअ जो गज खेसि शालूं रवा। राग ऐं रूप गीत ऐं संगीत सूफ़िया जे तंबूरे ते ॻायूं त फिटजी सदा। देश पंहिंजो आहे सिंध ॾाढे आदम कना हिते जन्नत जूं हवाऊं ऐं ॾाढी हवा। तूं त याओ ई कल्हां लवारूं नहण लूण बुरकण फटन ते न आहे रवा। धारा हित के आया थी सिंधी वया तूं बि सिंधी सदा हित न ॿिए कंहिंजी जा। माण्हू सिंधी अथई ॼण बबर नरक शेर प्याज जागी त थींदा तमाशा वॾा। ॿियो हिसो हिन नज़म जो बि लिखबो ज़रूर सा बि सरवर थी ईंदी हसी रचना। हमारी वॾी महिरबानी।